कुछ ॾींहंनि खां वठी मां ॾिसां पियो त सिंधी ऐं बलोचनि खे हिकु वॾी गहरी साज़िश जे तहत पाण में विढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे। हिकिड़ी वॾी माना कल्चर सकाफ़त ऐं ॿोली जे नाले ते इन्हनि खे अलॻि करण जी कोशिशि कई पई वञे, जॾहिं त इहे अलॻि न आहिनि। सिंधियुनि सां बलोचनि सां मसला हलंदड़ जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे हिकु आहिनि, इन्हनि सां थींदड़ नाजाइज़ियूं हिकु आहिनि, ऐं तव्हां ॾिसो त इन्हनि सां नाजाइज़ियूं कंदड़ बि ताक़त हिकु ई आहे, ऐं इन्हनि खे पाण में अलॻि करण जी कोशिशि कई वञे। मां पंहिंजे सिंधी भाइरनि खे चवंदुमि त पहिरियां त इहो ॾिसो त बलोचनि जा जेके थियल असां सिंधियुनि जे मथां थोरा आहिनि, उहो दूल्हे दरबार ख़ान खां वठी करे दूल्हे दरिया ख़ान खां वेंदे करे इरफान लिगारी ताईं शाह सां बलोचनि जा इहे असां विसारे सघंदासीं। नवाब अकबर बुक्टी साहिब जेको पंहिंजी हिकिड़ी सिंधी न्याणीअ जे करे पंहिंजी सॼी मिल्कियत पंहिंजो हर शइ विञाए छॾे, छा असां हुननि जो इहो थोरो लाहे सघंदासीं? मां पंहिंजे सिंधी भाइरनि जे लाइ इहे वीडियो ठाहींदुमि त तव्हां ॾिसो त इहे बलोच जंहिंखे असां ॿोली जे नाले ते जंहिंखे असां बरोच चई करे ताना ॾींदा आहियूं, त तव्हां सोचे ॾिसो त इहा उहा क़ौम अथव जंहिं पंहिंजो पाण खे, जंहिं पंहिंजे कल्चर खे विसारे तव्हांजी धरती खे पंहिंजी माउ सॼो। अॼु ताईं जेके बलोच जेके असांजा भाइर हिते रहनि पिया, त हुननि कॾहिं ईअं चयो आहे त सिंध असांजी माउ न आहे? उहो त पंहिंजी सिंध खे पंहिंजो माउ सम्झे। असां खां वधीक क़ौम परस्ती हुन में आहे। इहा उहा क़ौम अथव जंहिं पंहिंजी माना पंहिंजो पाण खे विसारे करे असांजी धरती में जेके ज़िम थिया, ऐं हुननि चयो अॼु खां वठी असांजी माउ हीअ धरती आहे। असां ॿिया बि त पालियूं था न इहे गुटके खोर, कॾहिं हुननि असांजी धरती खे ओन कयो आहे? जो उहे त अॼु बि जेके सूअर चवंदा आहिनि त बाबा असांजो मुल्क ई न आहे, असांजो त माना चइजनि त असां त हे धरती खे असां मञियूं ई न। पर इहा वाहिद क़ौम अथव, इहा वाहिद मखलूक अथव जंहिं अॼु ताईं पंहिंजी धरती खे, असांजी माउ खे पंहिंजी अमल करे रखियो, ऐं असां खां वधीक पंहिंजी माउ सां निभाईंदा पिया अचनि, चाहे उहो डॉक्टर नबी बख्श हुजे या कोई ॿियो। तव्हां डॉक्टर नबी बख्श खे ॾिसो त जेतिरो शाह साईं ते उनजी रिसर्च थियल आहे, या जेको सिंधी अदब ते उन जूं ख़िदमतूं थियल आहिनि, त के ॿिए जूं न आहिनि थियल। कई अहिड़ा नाला आहिनि, मां केतिरा नाला खणा, पर जेका हलंदड़ इहा साज़िश आहे, जेको असांखे ॿोली जे नाले ते, कल्चर जे नाले ते अलॻि करण जी कोशिशि कई वञे, त मां पंहिंजे सिंधियुनि भाइरनि खे चवंदुमि त ॾिसो बलोच असांजा भाइर आहिनि, बलोचनि हर दौर में असां सां निभाई आहे। मां उहो कल्ह गाज़ी ज़ुबैर आहे असांजो दोस्त, उनजी मां पोस्ट पियो ॾिसां त असांजा सिंधी यार लिटरली उन ग़रीब खे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं कमेंट्स पिया कनि। मां पहिरियां त तव्हांखे यादि ॾियारां, इहो उहो ई गाज़ी ज़ुबैर अथव त जेॾी महिल असां कराची में वेठा हुआसीं त उहो गाज़ी ज़ुबैर वञी उते रोडनि ते सुम्हियो, उते माड़ू वारनि सां बबरले बाईपास ते महीने जो महीनो पूरो उते वेठो रहियो। अली मोहम्मद खोसे खां वधीक को क़ौम परस्त हूंदो या? अली मोहम्मद खोसो जेको निर्वार थी बीठो आहे त बाबा मां हिन धरती जो बचो आहियां, भले मुंहिंजी जान कुर्बान थी वञे त सिंध मुंहिंजी जानू आहे, त यार कॾहिं असां हिननि जा इहे थोरा लाहे न सघंदासीं? ठीकु आहे, पोइ जेकॾहिं असांखे अलॻि करण जी कोशिशि कई पवंदी, वॾी हिकिड़ी साज़िश पई हले, थोरो तव्हां हुननि दोस्तनि, जेके दोस्त असांजा जज़्बाती दोस्त आहिनि, मां उन्हनि खे इहे मिनत करण जे लाइ वीडियो ॿुधायां त दुश्मन जी साज़िश खे सम्झो। हुननि खे ख़बर आहे जेकॾहिं सिंधी ऐं बलोच हिकु थी विया त असां हिननि जी किचन खां बि वठंदासीं, असां हिननि खे बूट बि ठोकींदासीं। छो जो सिंधियुनि वटि बि नज़रियो आहे ताक़त आहे, बलोचनि वटि बि नज़रियो आहे ताक़त आहे। ऐं अगरि इहे हिकु था थियनि त तव्हां सोचे ॾिसो त इहे पंहिंजा हक़ वठंदा, ऐं हक़ वठनि था। ठीकु आहे, हिननि खे ख़बर आहे त जेसि ताईं इहे हिकु आहिनि तेसि ताईं असां हिननि खां खटे नथा सघूं। पोइ उनजे नाले ते कॾहिं इहो तफ़रुक़ फैलायो थो वञे त बाबा उन ॾींहुं मां त ॾिसां पियो हसीब जमाली जे लाइ कई सारा माण्हू पिया चवनि त इहो त जंहिंखे चइजनि त सिंधी न आहे, इहो छो बार जो सदर थियो? सिंधी न आहे पर हुनखे सिंधियुनि खां वधीक सिंध जी लाइ ॻाल्हाए, जेको ओपनली चए थो त मां 27वीं 26वीं तरमीम जे लाइ रोडनि ते निकिरंदुमि, जेको हुन मैंडेट खे सपोर्ट थो करे, त हिन खां वधीक उहो कहिड़ो सबूत ॾे पंहिंजे सिंधी हुजण जो? पोइ जेकॾहिं असां हुनखे सिंधी क़बूल न कंदासीं त हुन जी दिलि न दुखंदी? असां हुन लाइ जेकॾहिं ईअं चवंदा यार इहो त सिंधी न, इन जो कहिड़ो कमु आहे सिंध जे मसइलनि सां, त पोइ छा उन जी दिलि न दुखंदी? उन जी दिलि न चाहींदी त यार मां हे छा? मां हिन तव्हां ॾिसो त आमिर नवाज़ वड़ाए चुजे, अॼु हिन खां वधीक कोई धरती सां निभाए पियो? जेको धरती सां निभाईंदो, जेको सिंध जे लाइ विढ़े पियो, जेको सिंध जे लाइ ॻाल्हाए पियो, उहो सिंधी आहे। ठीकु आहे, जेको सिंध जे, जंहिंखे ख़बर आहे त सिंध में कहिड़ा मसइला हलनि पिया, कहिड़ा प्रॉब्लम्स हलनि पिया, ऐं केरु प्रॉब्लम्स करे पियो, उहो सिंधी आहे। त तव्हां इहो ॾिसो त असां मुहाज़रनि खे जेकॾहिं माना अॼु ताईं बर्दाश्त कयूं वेठा आहियूं, त हे त असांजा भाइर आहिनि जीअं हर दौर में सिंध सां निभाई आहे। चाहे उहो मां जीअं अॻु में चयुमि त दरिया ख़ान खां, दूल्हे दरिया ख़ान खां वेंदे करे नवाब साहिब ताईं, नवाब अकबर बुक्टी ताईं, ऐं वेंदे करे इरफान लिगारी ताईं, इन्हनि असां सां निभायो, इन धरती जे लाइ ओपनली पंहिंजो सभु कुझु कुर्बान कयो आहे। ऐं मां अगेन इहा शइ चवंदुमि त हे पंहिंजो सभु कुझु विसारे असांजी धरती में ज़िम थी आहे, जंहिं हिन धरती खे पंहिंजी माउ सॼो। मुंहिंजा कई अहिड़ा दोस्त आहिनि बलोच जेके हिन धरती खे, मां तव्हांखे छा वेही सबूत ॾियां? मां पाण अधु बलोच आहियां, मां कहिड़ो सबूत ॾियां? मां बि त बलोच आहियां, मां बि त बलोचनि जे घर में ई वॾो थियो आहियां, मां बि त उन्हनि जी माना नमक खाई करे वॾो थियो आहियां। त पोइ मां इहो कीअं चवां त यार सिंधी ऐं बलोच अलॻि आहिनि? तव्हां थोरो ॾिसो त माना जेका इहा साज़िश हले पई, माना हीअ धरती अज़ीम आहे। हिन धरती में सवाइ गुटके खोरनि जे जेको बि हिन धरती ते आयो न, चाहे उहो सैयद हुजे, चाहे बलोच हुजे, जेको बि हुजे, जॾहिं हुन धरती खे ॾिठो, धरती जो पाणी पीतो, यकीन कयो उन पंहिंजी धरती खां वधीक हिन धरती सां निभायो। पोइ हाणे मां जेकॾहिं कोई दोस्त, जेकॾहिं कोई चए थो त यार मां बलोच आहियां, फर्ज़ु कयो जेकॾहिं असां पाण तो अमेरिका हलूं, दुबई हलूं, यूके हलूं, USA हलूं, काॾे बि हलूं, त यार उते असां सिंधी ॿोली ॻाल्हाईंदासीं, उन ते असां फ़ख़ुरु कंदासीं। त पोइ कोई छो पंहिंजी मदर टंग छॾींदो? कोई छो मतिलबु जेकॾहिं कोई असांजी धरती खे पंहिंजी धरती मञे थो, इहो काफ़ी न आहे जो असां वेही ज़ोरी हुनखे चऊं न तव्हांखे सिंधी ॻाल्हाइणी, तव्हां बरो चयो, तव्हांखे सिंध सां प्यार आहे त तव्हां पंहिंजी ॿोली छॾे असांजी ॿोली ॻाल्हायो।
हिकिड़े माण्हू जी जेका पंहिंजी मदर टंग आहे असांखे थोरो सम्झणु घुरिजे त हिकिड़ा जेके असांजा दोस्त आहिनि उहे जेकॾहिं असांजी धरती जी एतिरी इज़त कनि था त असांखे बि असां बि त पाण हली चवंदा आहियूं न आया मां सिंधी फ़ख़ुर सां थो चवां त पोइ यार जेकॾहिं को बलोच आहे जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणी आहे त असांखे थोरी दिलि वॾी रखणु घुरिजे इहो असांजे लाइ इलाही काफ़ी आहे त उहो असां सां गॾु बीहंदा आहिनि हर मसइले में ऐं असांखे असां खां वधीक उन्हनि खे बाहि लॻंदी आहे धरती ते थींदड़ नाजाइज़नि ते ठीकु आहे इहो असांजे लाइ काफ़ी आहे त हुननि खे ज़ोरी मतिलबु एतिरो मजबूर न कयूं असां जो वेही करे हो वेचारा चवंदा यार हे असां छा था कनि असां सिंधी त इन शइ खे सम्झो इहे असांजा भाइर आहिनि इहे कॾहिं असां खां अलॻि न थींदा ऐं असां हिननि खां कॾहिं अलॻि न थींदासीं इहे असांजा भाइर आहिनि ऐं सगन भाइरनि खां वधीक आहिनि बलोच हुजे या सिंधी हुजनि इहे ॿ भाइर आहिनि ठीकु आहे न इन्हनि खे तव्हां खुदारा 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 इहे जेके तव्हांजी जेका हलंदड़ साज़िश आहे उनजो शिकार न थियो छो जो जेके ताक़तूं आहिनि कॾहिं बि न चाहींदियूं त सिंधी बलोच हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिए इन शइ खे थोरो सीरियसली सोचिजो जिए सिंध जिए लतीफ़ मां ॿियो बि कुझु चवां अवल आख़िर सिंध जिए सिंध जिए लतीफ़